अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। आऊं आहियां तव्हांजी मिस सिंधी आउटसानी। किताब अचो सिंधी पढ़ूं पके ॿाराणे जो जेको छपियल आहे ओसर पीड़का जे हेठि, उन किताब जो सबक नंबर 11 शुरू था करियूं। हे अल्फा रे ये ज़ेरे री हारी बे अल्फा बाबा हे अल्फा रे ये ज़ेरे री हारी अल्फ मंदो आ हे ये हे आहे बाबा हारी आहे हे वापिश हु बे ज़बर ब नून ये ज़ेर नी बन्नी खे ये खे ड़े ये ड़े खेड़े थेवा थो खेड़े थो हु बन्नी खेड़े थो काफ ज़बर क नून ज़ेरण काफ ज़बर क कण क हे ज़बर भ लाम ये ज़ेर ली भली अलिफ मंदो आ हे ये हे आहे कणक भली आहे भे अलिफ भा ये ज़ेर ज ये वाव नून पेश यूं भाॼियूं सीन अलिफ सा ये वा नून पेश यूं सायूं अलिफ मदो आ हे ज़ेर ह नून ज़ेर न आहिनि भाॼियूं सायूं आहिनि अलिफ ज़बर अ सीन अलिफ नून सां असां खे ये खे असां खे मीम अलिफ मां लाम पेश ल माल अलिफ मदो आ हे ये हे आहे असां खे माल आहे अलिफ मदो आ हमज़ो वाव नून पेश आऊं वाव ज़बर व टे वाडो वडो थे ये ज़ेर थी आऊं वडो थी हे अलिफ हा रे ये ज़ेर री हारी थे ये नून ज़ेर थी दाल सीन पेश दुस थींदुस आऊं वडो थी हारी थींदुस। प्यारा बारो, हाणे आऊं हिकु दफ़ो वरी वरजायां थी त पाण अॼु हारीअ जे मुतालिक़ छा छा पढ़ियो आहे। अॼु पाण पढ़ियो आहे बाबा हारी आहे, हू बनी खेड़े थो, कणिक भली आहे। प्यारा बारो, तव्हांखे ख़बर आहे कणिक छा हूंदी आहे? जेका तव्हां मानी खाईंदा आहियो, अमी तव्हांजी मानी पचाईंदी आहे अम्मा तव्हांजी, त उहा कणिक जो अटो हूंदी आहे। कणिक पोखींदो आहे हारी, फसल पोखींदो आहे कणिक जो, उन मां पोइ अटो ठहंदो आहे, उनखे पीहे अटो ठाहींदा आहियूं कणिक जो, ऐं उन मां पोइ मानी पचाईंदा आहियूं। कणिक भली आहे, भाॼियूं सायूं आहिनि, असांखे माल आहे। प्यारा बारो, जेको माल पालबो आहे, जेको वथाण ठहंदा आहिनि मेहुनि जा या ॿकरियूं, जेके माण्हू माल चारींदा आहिनि, ही सॼो उन्हनि खे ढगियुनि ॿकरियुनि या मेहूं जेके पालबियूं आहिनि उन्हनि खे माल चइबो आहे। असांखे माल आहे, ऐं जेको माल रखंदो आहे उनखे चवंदा आहिनि मालवंद माण्हू, माना माल चारण वारो या माल पालण वारो माण्हू।
ऐं वॾो थी हारी थींदुसि। ठीकु आहे, इहे जुमिला अॼु पाण पढ़िया आहिनि हिन सबक़ नंबर 11 में। हाणे आउं तव्हां खां वठंदसि इजाज़त ऐं मुंहिंजी नेक्स्ट वीडियो ताईं इंतज़ारु कजो ऐं बेल आइकन खे ऐं सब्सक्राइब करण खे लाइक करण खे न विसारिजो। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।